ड्रामा सीरियल गुलाम सैन जी नेक्स्ट एपिसोड जी तव्हांखे डिटेल्स ॾींदा हलूं अचण वारी एपिसोड में छा थींदो। ड्रामा रिव्यू कंदासीं गुलाम सैन ड्रामे में दोस्तों हाणे जेको मुख़्तियार आहे उहो पंहिंजे हथियारनि खे तेल हणी रहियो आहे। तव्हां ॾिठो ऐं पंहिंजे भाइटरे खे बि सम्झाए छॾियईं। ऐं ॿी ॻाल्हि त मज़ो न आहे गुलाम सैन में रहियो। ख़ुदि गुलाम सैन को एक्शन नथो खणे, सिर्फ़ु ॻाल्हियूं करे थो। ऐं हिन ड्रामे गुलाम सैन खे सोडल खयों आहे। सोडल ॾाढा वठ पाजा लायूं वेठो आहे, पंहिंजे दुश्मननि जे मथां ॾाढी कुहाड़ी थो हलाए, ॾाढा फायर थो करे। ऐं जंहिंजो इंतज़ारु हुयो मुख़्तियार जो, हर माण्हू चई रहियो त मुख़्तियार आयो आहे त हाणे कुझु न कुझु क़दम खणंदो, ड्रामो मज़ो कंदो। लेकिन जॾहिं वरी मुख़्तियार आयो आहे को ख़ासि चाकर खान जे लाइ या हैबत खान जे लाइ को ख़ासि मतिलबु क़दम न खयों अथई, को एक्शन न ॾेखारियो अथई, सिर्फ़ु सिकंदर खे मारे बि चुप करे वेठो। ऐं हाणे होॾां वरी जेको आहे बिल्लू ऐं चाकर जी जेका तूतू में हले थी, इहा बि अॻिते हली कुझु न कुझु मज़ो कंदो ड्रामो। इन खे बिल्लू खे इहो चाकर ई पूरो कंदो। ऐं सोडल शेरू वारनि जे गॾु लॻो आहे। ऐं अचण वारी किस्त में शेरू वारा ॻोल्हींदा था वञनि ऐं उन्हनि जेको रेशमा ते तशदुद कयो, चंबा हयूं, जीअं रेशमा वञी ॿुधाए सोडल खे, सोडल कावड़ में असां ॾे अचे त असां सोडल खे लेटायूं। ईअं ई कंदा हू घात हणी वेही रहंदा ऐं सोडल जीअं ई ईंदो सोडल सां शेरू वारा विढ़ंदा ऐं सोडल गुस्से में ईंदो। मथां हिन चकर सोडल खे को नुक़सानु पुॼे। बहरहाल बाबू बि अची चुको आहे जेको असली रेशमा जो मुड़ुसु आहे। उहे वीडियो पुॻो पुॼाणी त लाइक सब्सक्राइब कंदा।